अहम ख़बर आहे त घोटकी पुलिस नाबालिग छोकरी जी शादी में मुलविस निकिती आहे। जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे। नीगरी बाज़ियाब कराई वई आहे। अवांखे अपडेट कंदालूं त घोटकी पुलिस नाबालिग छोकरी जी शादी में मुलविस जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त नीगरी के बाज़ियाब कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त घोटकी पुलिस नाबालिग छोकरी जी शादी में मुलविस जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं नीगरी के बाज़ियाब करायो वियो आहे। अहम ख़बर आहे। अवांखे घोटकी मां अपडेट कंदा हलूं त घोटकी पुलिस नाबालिग छोकरी जी शादी में मुलविस जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त नीगरी के बाज़ियाब करायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। अवांखे ॾींदा हलूं त घोटकी पुलिस नाबालिग छोकरी जी शादी में मुलविस जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त नीगरी के बाज़ियाब करायो वियो आहे। अहम ख़बर है। अवांखे घोटकी मां ॾींदा हलूं त घोटकी में पुलिस नाबालिग छोकरी जी शादी में मुलविस जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त नीगरी के बाज़ियाब करायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मुश्ताक लिगारी खां। जी मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी, घोटकी ए सेक्शन पुलिस कार्रवाई कंदे नाबालिग छोकरी जी शादी में मुलविस जवाबदार के भी गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं छोकरी के भी बाज़ियाब करे वरितो आहे। हिन जेको आहे छोकरी के नीगरी के जवाबदार के जेको कोर्ट में जेको पेश कयो वियो आहे। अञा ताईं जेको नीगरी जवाबदार कोर्ट में नहीं जेको नीगरी जो जवाबदार जेको नीगरी जे पीउ के पैसा ॾिना वो भी पुलिस ए सेक्शन गिरफ़्तार कयो। ॿई जेके नीगरी जो जेको ज़ोरी निकाह कयो उहो भी गिरफ़्तार आहे। ए सेक्शन पुलिस जो ख़ालिद हुसैन ॿुधायो त कोट शाहनवाज़ खान लगारी में रावासी सीताउल्लाह लिगारी पारां रहीम यार खान में पंहिंजी 12 साल धीउ समीना 1 लाख रुपए एवज़ में 45 शख़्स अताला कुलाची के जेको उनी विकिणो चाहे बाद जो उनजो निकाह भी पिणु करायो वियो। जो अहिड़े इतला बाद जो एसएसपी घोटकी जनाब उमर तुफैल जे हुकुम ते जेको ठीक है मुश्ताक, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।